तेहरान में टे मुल्की घरू वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस ईरान ऐं इराक वेंदड़ ज़ाइरीन खे हर मुमकिन सहूलतूं ॾियण ते इत्तफ़ाक़। ज़ाइरीन जी सहूलत लाइ पाकिस्तान, ईरान ऐं इराक पारां गॾियल वर्किंग ग्रुप जोड़ण जो फ़ैसिलो। जंग दौरान पाकिस्तानी अवाम ईरानी अवाम सां गॾु बीठल रहियो। ग़ैर क़ानूनी इराक वेंदड़नि खे रोकणो पवंदो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जी इराकी ऐं ईरानी घरू वज़ीर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं कॉन्फ्रेंस सां इराक ऐं ईरान वेंदड़ ज़ाइरीन खे वधीक सहूलतूं मिलंदियूं। एफसी के सॼे मुल्क में कम करण जो इख्तियार मिली वियो। फेडरल फोर्स में तब्दीली जो ऑर्डिनेंस जारी। पधिराई मूजिब फेडरल कांस्टेबलरी सां लाॻापियल क़ाइदा ठाहिया वेंदा। डिवीज़न में हिकु विंग कमांडर मुक़ररु कयो वेंदो। फेडरल कांस्टेबलरी खे चारई सूबनि ऐं इस्लामाबाद में कम करण जो इख्तियार हासिल हूंदो। एफसी खे आज़ाद जम्मू कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में कम करण जो इख्तियार हासिल थींदो। एफसी हाणे फेडरल कांस्टेबलरी हूंदी। एफसी ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जियां कम कंदी। एफसी में समूरे पाकिस्तान मां माण्हू भर्ती कया वेंदा। मुमलकती वज़ीर तलाल चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो हुकूमत एफसी जी नए सिर जोड़ जग जो फ़ैसिलो कयो आहे। एफसी जी तरबियत बाबति कदम खणी रहिया आहियूं। अमन जी जटाधारी लाइ एफसी जो ख़ासि किरदारु हूंदो। एफसी सिक्योरिटी बाबति तमामु घणो कमु ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। 100 इंडेक्स 1,35,000 जी तारीख़ी सतह पार करे वई। 100 इंडेक्स में 1500 पॉइंट्स जी वाध। वज़ीर आज़म पारां स्टॉक एक्सचेंज में तेज़ी ते ख़ुशी जो इज़हार। चवे थो हाकारी अंगअखर पॉलिसियुनि जो रुख़ दुरुस्त हुजण जो सबूत आहिनि। स्टॉक एक्सचेंज में तेज़ी कारोबारी बिरादरी जो एतमाद ज़ाहिर करे थी। कारोबार दोस्त माहौल पैदा करण पहिरीं तरजीह आहे। मुल्क इस्तेकाम खां पोइ मुआशी तरक्की जे रस्ते ते अची रहियो आहे। हुकूमत मुल्की तरक्की लाइ अणथक मेहनत करे रही आहे। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। हुकूमत जी दानिशमंदाननि क़दमनि सबबि मईशत मुस्तहकम थी। समुंड पार पाकिस्तानी मईशत जी बहितरी में अहम किरदारु अदा कयो। पघारदार तबिके खे गुंजाइश मूजिब रिलीफ ॾिनो आहे। हुकूमत पंहिंजे ख़र्चनि में घटिताई कई आहे। बुनियादी खाद खुराक जी शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं ख़ानगी शोबे जे कर्ज़ में इज़ाफ़ो थियणु घुरिजे। बैंक सीड़पकारनि सां गॾिजी बीमार सनती यूनिट्स खे बहाल करे सघिजे थी। मुआशी तरक्की में बैंकुनि जो अहम किरदारु रहियो आहे। गर्दिशी कर्ज़ घटि करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी तरफ़ां हुकूमत जी निजकारी प्रोग्राम की मुखालिफत। इदारनि की बंदिश ते एतराज़। सिविल सर्वेंट्स एक्ट में इम्कानी तब्दीली ते भी सवाल उथारे छॾिया। पीपल्स पार्टी स्टील मिल्स, यूटिलिटी स्टोर्स ऐं नर्सिंग काउंसिल ख़त्म करण की भी मुखालिफत करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त निजकारी राइट साइज़िंग सिविल सर्वेंट्स एक्ट में तरमीम ते एतराज़ राइट साइज़िंग कमेटी में ॾिना पिया वञनि। एतराज़ पीपल्स पार्टी तरफ़ां हुकूमती राइट साइज़िंग कमेटी के मेंबर चौधरी मंजूर तैयार किया। चौधरी मंजूर एतराज़ तैयार कमेटी इजलास में उथारींदो। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त माज़ी में निजकारी प्रोग्राम जा हाकारी नतीजा न निकिता। निजकारी जा रियासत सोसाइटी ऐं अवाम लाइ नाकारी असर ज़ाहिर थिया। माज़ी वारो निजकारी प्रोग्राम शफ़ाफ़ न हो। निजकारी प्रोग्राम तहत रियासती इदारा भुगड़न मुठ विकिरो कया विया। पीटीआई हुकूमत सां न स्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणु चाहे थी। पीटीआई जी शुरू खां कोशिश आहे त सनन स्टेब्लिशमेंट सां सीधी ॻाल्हि ॿोल थी वञे। पीटीआई सियासी ॻाल्हियूं शुरू करण ई नथी चाहे। उन सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल करियूं। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्ला जो बयानु। चवे थो पीटीआई पाण पहिरियां 5 अगस्त ते एहतजाज जो चयो हो। हाणे वरी 90 ॾींहनि जो प्रोग्राम ॾिनो वियो आहे। पीटीआई वारा पुरमन रहंदा त ठीकु, ॿी सूरत में कानून पंहिंजो रस्तो वठंदो। शंघाई सहकार तंज़ीम जो इजलास अॼु खां चीन जे शहर थियानचन में शुरू थींदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर इसहाक़ डार पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो।
भारतीय परी वज़ीर जयशंकर पिण इजलास में शरीक थींदो। परी ऑफिस जे तर्जमान मूजिब इजलास जी साइड लाइन ते सागदार जूं SCO जे मेंबर मुल्कनि जी परी वज़ीरनि सां मुलाक़ातूं थियल। तकरारी पीका एक्ट ऐं सहाफ़ियुनि जे मसइलनि ते इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखी छॾियो। IF जे तरफ़ां लिखियल ख़त जी कापी वज़ीर आज़म, चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं PFU जे सदर खे बि माणी वई। ख़त में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान में सहाफ़ी पेशेवराना फ़र्ज़ अंजाम ॾियण में ख़तरनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीका एक्ट तहत केस, हिरासा ऐं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। पीका तहत इज़हार जी आज़ादी ऐं बुनियादी हक़ महदूद थी रहिया आहिनि। प्रेस फ्रीडम रिपोर्ट मूजिब 34 भटकड़ियूं रिपोर्ट थियूं आहिनि। पाकिस्तान में 1 साल दौरान 7 सहाफ़ी क़त्ल थिया। पीका कानून जो नओं सर जाइज़ो वरितो वञे। इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट जी चीफ जस्टिस खे अपील। गुडू बैराज वटि विचोले ऐं सखर बैराज वटि नंढी बोर वारी सूरतहाल बरक़रार। कोटली बैराज वटि बि सिंधु दरिया जे वहिकरनि में वाद। गुडू वटि मथां वहिकरो 3,35,283 क्यूसिक ऐं हेठां वहिकरो 3,15,558 क्यूसिक रिकॉर्ड। सखर वटि मथां वहिकरो 2,78,500 क्यूसिक ऐं हेठां वहिकरो 2,25,260 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी वटि मथां वहिकरो 68,817 क्यूसिक ऐं हेठां वहिकरो 26,107 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मौसम खुशगवार। कराची, जैकबाबाद, शिकारपुर, गढ़ी हसन, चक ऐं भर पासे में वसकारो। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। दोदापुर, मियां साहब ऐं ॿियनि शहरनि में बि मींहुं। मौसम वणंदड़ थी वई। गौसपुर भरिसां करमपुर थाने जी हद मच्छी ॿनो वारे इलाइक़े में कश्मीर पुलिस जो छोलियानी गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कौमिंग ऑपरेशन। पुलिस जो चवणु आहे त गैंग जी ॾोहारी दिलदार चोलियानी जे घर मथां ड्रोन हमलो। फतहदीन चोलियानी ऐं अब्दुल रज़ाक चोलियानी मारिजी विया। मारिजी वियल ॿिन्ही ॾोहारियुनि जा लाश पुलिस पंहिंजी तहवील में न वठी सघी। जाम शोरे में पुराने तकरार तां झेड़े दौरान पीरसन क़त्ल, 8 ॼणा ज़ख़्मी। शहर जे मुख्य चौक ते जमाली बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में गोली लॻण सबबि 60 वरे जो अली गुल पुट सूमर जमाली क़त्ल थी वियो। 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बैदि मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी लम्स इस्पताल मुंतक़िल। डिगड़ी वेझो भील बिरादरी जी 2 धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। कुहाड़ियूं लॻण सबबि 1 ॼणो क़त्ल। ॻोठ चांदमाड़ी में लीमू भील खे कुहाड़ी जा वार करे क़त्ल कयो वियो। लाश इस्पताल मुंतक़िल। आई वज़ीर आला गोल्ड फुटबॉल टूर्नामेंट सिंध फुटबॉल एसोसिएशन पारां टीम ठाहिण लाइ रांदीगरनि जी ॻोल्हा शुरू। हैदराबाद में पहिरियों भेरो फुटबॉल रांदीगरनि जी चूंड लाइ ट्रायल्स जो इंतज़ाम। बलोचिस्तान में रिथियल वज़ीर आला गोल्ड फुटबॉल टूर्नामेंट लाइ हैदराबाद लाड़काणे समेत ॿियनि शहरनि मां नौजवान रांदीगरनि ट्रायल में हिसो वरितो। सिलेक्शन कमेटी 150 खां वधीक रांदीगरनि जी रांदि जो जाइज़ो वरितो ऐं बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि खे चूंडियो।